नाज़रीन वाक़िआ आगाह कंदा हलूं। किंगरी तालुक़े में मूज़ी मर्ज़ उरड़ी वबा जी सूरत इख्तियार करे वरिती आहे। उरड़ी विघे 2 ॾींहनि जे अंदरि 3 मासूम ॿार फोत थी विया आहिनि। केतिराई मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी चुका आहिनि, जिन खे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। गुज़िरियल 2 ॾींहं दौरान उरड़ी विघे फोत थी वियलनि जो अंग 3 थी वियो आहे। फोत थी वियलनि में अहमद प्रवासी 9 वरियनि जो नीगर मुदस्सिर अली, हफ्सा धीउ सरफराज़ भुट्टो ऐं तूबा धीउ किफ़ायतुल्लाह भुट्टो उरड़ी विघे फोत थी विया आहिनि। आगाह कयूं पिया। किंगरी तालुक़े में मूज़ी मर्ज़ उरड़ी वबा जी सूरत इख्तियार करे वियो आहे। उरड़ी विघे 2 ॾींहनि जे अंदरि 3 मासूम ॿार फोत थी विया आहिनि। केतिराई मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी चुका आहिनि, जिन खे इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। गुज़िरियल 2 ॾींहं दौरान उरड़ी विघे फोत थी वियलनि जो अंग 3 थी वियो आहे। फोत थी वियलनि में अहमद प्रवासी 9 वरियनि जो नीगर मुदस्सिर अली, हफ्सा धीउ सरफराज़ भुट्टो ऐं तूबा धीउ किफ़ायतुल्लाह भुट्टो उरड़ी विघे फोत थी विया आहिनि। आगाह कयूं पिया। किंगरी तालुक़े में मूज़ी मर्ज़ उरड़ी वबा जी सूरत इख्तियार करे वरिती आहे। इन हवाले सां पीरगोट खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर इस्माइल जागीरानी लाइन ते मौजूद है। जी इस्माइल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये जो है वो पीरगोट समेत जो है किंगरी तालुक़े जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उरड़ी जी वबा है, उहा जेका है उहा मूज़ी जो मर्ज़ है उरड़ी, उहा जेका है उहा वबा इख्तियार कराए, जंहिंसां मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां। गुज़िरियल 2 ॾींहनि दौरान जो है उरड़ी विघे 3 खां वधीक जेका आहिनि उहे मासूम ॿार जेका आहिनि उहे फोत थी विया आहिनि। हुन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदो त जेको जेके इलाइक़े वासी जेके ॻोठाणा आहिनि उहे जेका आहिनि उहे सिहत खाते जी जेका लापरवाही सां उन्हनि खिलाफ़ जेका आहे सराप आहे। बदनाम को तव्हांखे ॿुधाईंदो पीरगोट समेत किंगरी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उरड़ी जी जेका आहे वबा जेकी आहे उहा इलाइक़नि जेका आहे उहा पकड़जी रही आहे, जंहिंखां पोइ जेको आहे गुज़िरियल 2 ॾींहनि दौरान जेको आहे उरड़ी वगी जेको आहे फोत थी वञण जो अंग आहे उहो 3 थी वियो आहे। फोत थी वञण में जेको आहे उहो 9 साल नींगर आहे मुदस्सिर अली, हफ्सा धीउ सरफराज़ भुट्टो तूबा समेत जेका आहे उहे 3 ॿार जेके आहिनि शामिल आहिनि। उन खां पोइ जेके असांजी जेका इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि तरफ़ां ॿुधायो त असांजे जेका इलाइक़े में जेकी उरड़ी जेकी वबा आहे उहा तेज़ी सां पकड़जी रही आहे, पर जेको सिहत खातो अमले जेको ख़ैरपुर ऐं पीरगोट आहे उहो जेको आहे बिल्कुलु जेको आहे उहा गुर निंड सुतल आहे। उन मौक़े ते हिननि आला अफ़सरनि खां घुर कंदे मुतालबो कयो आहे त ख़ुदा जेका आहे मदंदड़ जेको हिकिड़ो मर्ज़ आहे उरड़ी उन ख़िलाफ़ जेको आहे उहो उपाउ वरिता वञे जेके ॿिया जेके मासूम जेके ॿार आहिनि उन्हनि जी जेकी ज़िंदगी आहे उहो बची सघनि। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।